शहदादपुर जे ॻोठ वलीदाद हाजाणो में औरत पुरस्कार नमूने फौत थी वई। वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त शहदादपुर जे ॻोठ वलीदाद हाजाणो में औरत पुरस्कार नमूने फौत थी वई आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे शहदादपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर गुलाम अब्बास रिन सां। जी गुलाम अब्बास, ॿुधाइजो त कहिड़ा अपडेट्स आहिनि इन मामले बाबति? जी, शहदादपुर में जो लुंडो थाने जी हद है ॻोठ है वलीदाद हाजाणो, उन में जो है तो आयशा ज़ाल आसिफ ज़रदारी जेका पुरुष ऐं सहुरे जे बुबैरा तशद्दुद करण सबब जेका फौत थी वई आहे पुरस्कार नमूने। ऐं इन सिलसिले में जेको आहे औरत जो पीउ जेको आहे मुहर्रम ज़रदारी, उन इल्ज़ाम हयो आहे त जेको औरत आहे जेका आयशा, इन जो मुड़ुसु जेको आसिफ ज़रदारी ऐं इन जो सहुरो जेको आहे गुलाम मुस्तफ़ा ज़रदारी, उहो जेको आहे सो असांजी धीउ ते जेको आहे रोज़ानो तशद्दुद कंदा हुआ। ऐं हिननि जेको आहे गुज़िरियल राति जेको आहे औरत खे तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। लुंडो पुलिस जेको आहे औरत जो लाश जेको आहे शहदादपुर अस्पताल खणे आई, जितां पोस्टमार्टम करे मसला वारा कयो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।